नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा आहियूं त वज़ीराअज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त कंहिं बि नई हुकूमत खे तयारी खां पहिरीं इक़्तदार में न अचणु घुरिजे। 3 महीना असांखे गवर्नर्स खे सम्झण में लॻी विया। 1.5 साल ताईं त सही अंगनि अखरनि जी ख़बर बि न पइजी सघी। बिजली जे बारे में सोची राति जो निंड नथी अचे। वफ़ाक़ी वज़ीर जी कारकिर्दगी ऐं उन्हनि खे हदफ़ सौंपण वारी तक़रीब खे ख़िताब दौरान वज़ीराअज़म इमरान ख़ान जो चवणो त सभिनी खां पहिरीं शइ इहा आहे त असांखे इन सिस्टम ते नज़रसानी करणु घुरिजे। जॾहिं तव्हांजी टीम बणिजी वञे त पोइ तव्हांखे हुकूमत संभालण खां पहिरीं पूरो वक़्तु मिलणु घुरिजे। ख़सूसी तौर ते हुकूमत संभालण जे लाइ तयारी लाइ हिन जो वधीक चवणो त तव्हांखे गवर्नर्स कीअं ॾियणा आहिनि। हिन हवाले सां तव्हांजी टीम खे ब्रीफिंग हुअणु घुरिजे। हर खाते जी मिसाल तौर रेलवे वारे वज़ीरनि खे सॼी ब्रीफिंग हुजे। रेलवे जे अंदरि असल में कहिड़ी सूरत-ए-हाल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।